आशिक शातो ओ हर घर में हर शहर में दिल पर जो मिलाद करणो वा साईं अरबाब शामिला दी हबीबुल्लाह हर हाल हर साल करणो वा हर हाल हर साल करणो चा बिखरणी थे यारो चा बिखरणी थे यारो देखो न हटणो वागे मिलाद साईं जो करणो वागे मिलाद साईं जो करणो वागे चा बिखरणी थे यारो को न हटणो वागे मिलाद साईं जो करणो वागे मिलाद साईं जो करणो वागे या दुआ भी है यो वायदो भी है भाई तो मथे खरी यो वायदो कंदा डजी वयो मिलाद कंदा केड़ा केड़ा कंदा जिन कयो आ उनन के मुबारक हो जे ए जेके रहल आयो त हर हाल में मुस्तफा जो मिलाद करणो बुधाया आले नबी औलाद अली सोनो सैयद बाबू मुर्शिद हुसैन कंबर वारो साईं ए सोनो सज्जन साईं कंबर वारो साईं यो फैज हिको मरकज आहे सोनो पीर मिठा साईं वो सोनो महबूब मुर्शिद हुसैन पान खिताब मुबारक में फरमाइंदा त फकीर तो के हर हाल में महबूब जो मिलाद करणो आने हुकुम भी कंदा आई वरी हल भी बुधाइंदा त फकीर मता परेशान थी मता सोची सही मां गरीब आया मिस्कीन आया वसियत नाहे मिलाद मां किया मलाए सगंदम एडो इंतजाम किया करे सगंदम पाण फरमाइंदा त रब जेतरी वसियत दिनी थई न बियो कुछ न करे सगी अगर रुगो घर में मिठे पानी जो गिलास मिलाद जी नियत सा विरहाए उहो बि रब करीम अट कबूल है मकबूल त पो बई हथ मथे करे मिलाद साईं जो करणो वागे बई हथ मथे करे जुबी मिलाद साईं जो करणो वागे मिलाद साईं जो करणो वागे मिलाद साईं जो करणो बई हथ मथे करे साईं जो करणो वागे मिलाद साईं जो करणो वागे छबे खणी थे यारो छबे खणी थे यारो ते को न हटणो वागे मिलाद साईं जो करणो वागे मिलाद साईं जो करणो वागे दिल खोले खर्च करणो वागे सोहणे खे राज़ी करणो वाहे दिल खोले खर्च करणो वागे सोहणे खे राज़ी करणो वागे मुनकर खे मोह तोड़े जवाब ॾियणो वागे मिलाद साईं जो करणो वागे मुनकर खे मोह तोड़े जवाब ॾियणो वागे मिलाद साईं जो करणो वागे मिलाद साईं जो करणो वागे मिलाद साईं जो करणो वागे वॾे इश्क मोहब्बत वारो मिसरो वा ॾाढा सुभान अल्लाह चो त सुभान अल्लाह उतजो आशिक शादो मोहब्बत इश्क जो कपो इजहार आका जे मुनकर खे दिबो बुखार अगे असा सोचींदा तो हो कटड़ू दा जलन हाने वरी एकड़ो नओ एकड़ो आयो सोशल मीडिया ते वा ॾिठो तो जेके चवंदा मुल्हे जेके न अल्लाह के दमन न रसूल के दमन नाला मुसलमानन जा आहिन बे असा जाई पर जा सिंधी पर उनन के ॾिसो तो टी जिंसान मिलाद कंदो त बिछड़ंदा कोई जिन साईं अगुणे साईं खिताब फरमायो माशाअल्लाह इश्क है मोहब्बत वारा इल्मी गुफ्ता फरमाया त वरी जे करे कोई इने कुरान और हदीस पढ़ंदो न त बिछड़ंदा वरी चवंदा त असां इंसान परस्त आहियूं वरी पो वरी छाजा पठान छाजा पंजाबी उते इंसानियत विसरी अन बुध जो हे मिसरो उनन जे लाए ही मिसरो जो है इनन जे लाए आशिक छा तो चवे हां मोहब्बत इश्क जो कपो इजहार आका जे मुनकर खे दिबो बुखार मोहब्बत इश्क जो
बहार आका जब करते बुखार सच्चा मिला दिया सच्चा मिला दिया सच्चा मिला दिया सच्चा मिला दिया दुनिया के दसणो वागे मिला तो साईं जो करणो वागे मिला तो साईं जो करणो वागे छावे खणी थे यार पोते को न हटणो वागे मिला तो साईं जो करणो वागे मिला तो साईं जो करणो वागे आशिक सारा होंदा जशन में कदी गिरे झंडा हथन में आका जा आशिक सारा होंदा जशन में कदी गिरे झंडा हथन में आका जिया मजो नारो दरजा हरणो वागे सरकार जिया लजपाल जिया दिलबर जिया रहबर जिया सरबर जिया सुने जिया साईं जिया लजपाल जिया दिलबर जिया रहबर जिया छावे खड़ी थे यार पोते को न हटणो वागे मिला तो साईं जो करणो वागे मिला तो साईं जो करणो वागे मिला तो साईं जो